बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमो सां गॾु मां आहियां हमीद भुट्टो। अॼु जेको सिंध जो मुक़दमो आहे उहो आहे महांगाई जे हवाले सां। महांगाई जेका सिंध जे हिन धरती धड़ियुनि खे जंहिं तरीक़े सां तबाह करे रही आहे, बर्बादु करे रही आहे, माण्हू बुख मरी रहियो आहे, पंहिंजा बच्चा विकिणी रहियो आहे, पंहिंजा गुर्दा कपाए रहियो आहे, रत पंहिंजी कढी जिस्म मां उहा विकिणी रहियो आहे। महांगाई इंतिहा ते पहुचण सबबु करप्शन, बेरोज़गारी ऐं जेके धाड़ा फुरू मारधार माण्हू माण्हूअ खां बेज़ार थींदो पंहिंजे नफ़्सा नफ़्सीअ जी जंग आहे सिर्फ़ु महांगाई जे करे। सिंध जी धरती औलियाउनि ऐं सूफ़ियुनि वारी धरती आहे। माण्हू हितां जा महिमान नवाज़ माण्हू आहिनि, ओताकू कचरनि जा कोॾिया माण्हू। महिमान नवाज़ी वरी जेके रस्म रवायत कल्चर उहो ओताक असांजी ॾींहों ॾींहुं उहे रवायतूं ख़तमु पई थींदियूं वञनि। उन रवायतुनि खे बचाइणो आहे, पंहिंजी तहज़ीब खे बचाइणो आहे, पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोलीअ खे बचाइणो आहे, जंहिंजो हल आहे त महांगाई जो ख़ात्मो थिए। असांजा हुक्मरान महांगाई जे ख़ात्मे लाइ छा पिया कनि, छा न पिया कनि, या त असां सभु बख़ूबी ॼाणूं था त महांगाई जे हवाले सां ख़ात्मे जे लाइ कुझु बि न पियो थिए। हुकूमत ऐं ख़ुदि उन सां इतिहादी जमायतूं सभु सियासतदान सभु ज़िम्मेवार आहिनि त माण्हूअ खे सहूलियत मिले, अटो जेको आहे उहो सस्तो मिले, पेट जी बुख उहा बाहि उहा ख़तमु थियणु खपे, खीरु जेको मासूम ॿार पीअनि था, चांहि ठहे थी, हज़ारे शयुनि में उहो इस्तेमालु थिए थो। ज़रूरत जूं जेके बि शयूं आहिनि खाध खुराक जूं सस्तियूं मिलणु खपनि। दुनिया ॾाढो अॻिते वधी रही आहे, पर पाकिस्तान ऐं सिंध में जंहिं तरीक़े सां महांगाई गुरबत इंतिहा ते पहुचे पई, उनखे कीअं ख़तमु कजे। अॼु जेको मुक़दमो आहे, महिमान असांजो आहे मुक़दमे में, उहो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे। असांजो महिमान आहे सिंध असेंबली में क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ जनाब ॼा मदद अली साहब। साईं जी महिरबानी प्रोग्राम लाइ अवां वक़्तु कढियो। मूं ॻाल्हि पई कई त महांगाई इंतिहा ते पहुचे पई, अवां क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहियो सिंध में। हिज़्ब इख़्तिलाफ़ जो फ़र्ज़ु आहे त उहो सिंध में हिन धरती धड़ियुनि जे हिन ॾुख में महांगाई जे ख़ात्मे लाइ को पाउ वठे। जेके हिज़्ब इक़्तिदार सैयद क़ाइम अली शाह जेको वेठो आहे इक़्तिदार जी कुर्सीअ ते, उनखां पोइ अवां हिज़्ब इख़्तिलाफ़ आहियो। हिज़्ब इक़्तिदार क़ाइम अली शाह उहो त महांगाई जे हवाले सां का खड़ तेल कढे ई कोन थो, माण्हू बुख पियो मरे, पर अवां हिज़्ब इख़्तिलाफ़ आहियो, लीडर आहियो सिंध जा। को महांगाई जे हवाले सां छा प्लान आहे, छा मनसूबाबंदी आहे, माण्हू खे कीअं उन बदहली खां ॿाहिरि कढंदा? महिरबानी अमीर साहब तव्हांजी। तमामु अहम इशू खे अॼु तव्हां खयो आहे, जेको वक़्त जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं ही उहो इशू आहे जो हिन वक़्तु ग़रीब माण्हू खां वठी अमीर तरीन माण्हू ताईं इन शिकार थियल ऐं पिसजे पियो। असांजो ग़रीब माण्हू मानी खाइण लाइ मोहताज आहे, ॿार खे खीरु पीआरण लाइ मोहताज आहे। साॻियो तबिको असांजो जेको विचोलो तबिको आहे उन सां बि वॾे माण्हू खे फ़र्क़ु नथो पए। वॾे माण्हूअ खे बि फ़र्क़ु पवे थो, जिन वटि हक़ हलाल जूं कमायूं आहिनि उन्हनि खे फ़र्क़ु पवे थो, पर उहे ॾिसनि था जिन वटि हक़ हलाल जूं कमायूं आहिनि, महिनत जी कमाई आहे, उहे ॾिसनि था त बाबा, पर छा आहे जो उहो वरी बि अफोर्ड करे सघनि था, उहो पंहिंजी ज़िंदगी खे पोइ गुज़ारीनि पिया, पर पोइ महांगाई खे फेस करिणो पवनि पियो। ॾुख त अफ़सोस त इन शइ जो थो थिए त असां वटि असेंबली जे अंदरि या असेंबली जा ॿाहिरि असांजा हुक्मरान वेही हर ॻाल्हि ते इल्ज़ाम तराशी कनि था त पोयूं दौर गंद पिया साफ़ कयूं, पोयों गंद पिया साफ़ कयूं। आऊं इहो थो चवां त अवाम इन लाइ त वोट कोन ॾिनो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि कजे त भई तव्हां 5 साल इन में ई पूरा कजो त पोएं दौर जो वेही तव्हां गंद सफ़ा करियो, या पोएं दौर करे पास कजो। भला चलो हलो पोएं दौर ते था हलनि, त घटि में घटि जिते पोएं दौर में महांगाई थियल हुई, जेतिरी महांगाई पोएं दौर में थियल हुई, जेके शयूं पोएं दौर जूं महांगियूं आहिनि उते ब्रेक लॻणु खपे, उते खां फर्दर अॻिते महांगाई न थिए। हालांकि अवामी हुकूमत आहे, सभिनि खां वॾी पाकिस्तान जी अवाम जी पार्टी का आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे। रोटी कपिड़ा और मकान जो नारो कंहिं पार्टीअ ॾिनो इन अवाम खे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी। रोटी कपिड़ा मकान माण्हुनि खे अगरि जे सियासत जो ॻाल्हाइण जो शौक़ु ॾिनो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॾिनो, आइन ॾिनो हिन त भुट्टे ॾिनो। हाणे भुट्टे साहब हेॾो कुझु ॾिनो, उन खां पोइ संधी न्याणी जी क़ुर्बानी, शहीद बेनज़ीर साहिबा जी क़ुर्बानी खां पोइ हुकूमत ॾियारी जेके अॼु मौजूं पिया कनि। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो थो थिए त कंहिं पार्टीअ जो कहिड़ो मिशन हो, कहिड़ो विजन हो, हुननि जे क़ाइदीन जी अमीर साहब हिकिड़ो बुलडोज़र जो इंतज़ारु कबो आहे कंहिं शइ खे किराइण लाइ या ढाइण लाइ, पर ही बुलडोज़र जो इंतज़ारु कोन पिया कनि, लतुनि पेड़नि सां बि ॻोड़ींदा पिया हलनि, तबाही जी तरफ़ खणी विया हलिया आहिनि रुॻो इन ई बहाने सां त मुशरफ़ ने इहे किया, मुशरफ़ ई कयो। आउं चवां थो मुशरफ़ महांगाई आंदी, मुशरफ़ जे दौर में लोड शेडिंग हुई,
हलो मुशर्रफ जे दौर में लोड शेडिंग हुई, भला तव्हां ओतिरी लोड शेडिंग रखो, उन खां वधीक त न करियो। या तव्हां इंडस्ट्रियलाइज़ेशन वधीक कई हुजे, तव्हां अचानक पॉपुलेशन जी माइग्रेशन वधीक थी हुजे हिन मुल्क में, या अचानक इंडस्ट्रीज़ वधीक थियूं हुजनि तव्हां वटि, पोइ बिजली जी शॉर्टेज थींदी हुजे त सम्झ में वेंदी हुजे। बहानू छा जे मुशर्रफ दौर जी, चलो भई मुशर्रफ साहब जे दौर में 2 कलाक 3 कलाक हुई। जेको बिजली अघु जेको हुयो उन खां बिजली अघु वधी चुको आहे, अटो 13 रुपए किलो। कल नेशनल असेंबली जी फ्लोर ते बि तव्हांजे मिनिस्टर फॉर जेको तव्हांजो इरीगेशन आहे, फेडरल मिनिस्टर जेको आहे, उन जी स्टेटमेंट आहे त 100% 2 सालनि जे अंदरि बिजली जा अघु वधिया आहिनि। हाणे जंहिं मुल्क में 100% बिजली जा रेट्स वधंदा त महांगाई त ऑटोमेटिकली ॿियनि इशूज़ ते छॾियो, तेल वधियो आहे या ॿियूं शयूं वधियूं आहिनि, उन जे करे महांगाई ते जेको असरु पवंदो उहो त छुटो, पर जेको रुगो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिजलीअ जी हिकिड़ी लोड शेडिंग प्लस 100% जेको बिजली वधी आहे उन जे करे जेको आहे सो तव्हांजी केतिरी महांगाई ते फ़र्क़ु पवंदो। वरी गॾो गॾु उन सां गॾु हिकिड़ी केॾी त ग़लति बयानीअ सां कमु उते जे तव्हांजे मिनिस्टर पावर थो वठे, चवे थो त आईंदा थी सघे थो त असांखे लोड शेडिंग करणी पवे। छा भला हिन वक़्तु लोड शेडिंग कान पई थिए छा? किथे ईअं त नथी थियो, हुकुमरानी चाहिनि था त माण्हू बसि मोमबत्ती ॿारे रोशनी करे अलाए कहिड़ी तरफ़ वठी वञणु चाहिनि पिया। का पॉलिसी कोन्हे, को सिस्टम कोन्हे। नंढड़ी हिकिड़ी शइ जी आउं तव्हांखे मिसाल ॾियां, हिन वक़्तु असीं कणिक लॻायूं पिया। अॼु हींअर तव्हांजे हिते प्रोग्राम में अचण खां पहिरीं मूं 4-5 मंडियुनि मंझि फ़ोन करे दलालनि खां, ब्रोकर्स खां, या जेके फर्टिलाइज़र्स डीलर्स आहिनि उन्हनि खां पुछा कई त DAP भाण जेको हींअर असीं कणिक कायूं पिया उनखे तरम ॾींदासूं, घणी क़ीमत आहे। हुननि ॿुधायो साईं ऑफिशियली तौर ते DD जेको असीं उमाणियूं पिया कंपनियुनि खे उहो 2800 रुपया पर बैग जो उमाणो आहे, पर असांखे मिले पियो 3100 रुपए में असीं जेको सो ॾियूं पिया। हाणे हिकिड़ी शइ 3100 रुपए मंझि को चेक कोन्हे हुन ते। ॿिए नंबर ते ॿुधाए पियो, हू पिया ॿुधाईनि इहो पिया त असां वटि हींअर यूरिया अवेलेबल आहे, DAP अवेलेबल कान्हे। ऐं जॾहिं की भई DAP छो बिलो कोन्हे, छाजे करे जो हाणे कणिक हिते पिया कयूं, DAP जी मैक्सिमम सप्लाई पंजाब ॾे वेंदी हूंदी, ॿियनि सूबनि ॾे वेंदी हूंदी। जॾहिं की उहे 10 ॾींहं 15 ॾींहं असां खां लेट, जॾहिं की उहे 10 ॾींहं 15 ॾींहं असां खां लेट क्रॉप्स खाईंदा आहिनि, त पहिरियों हुते सप्लाई हुजणु खपे। कोटा फिक्स थियल आहे इन्हनि कारखाननि ते, उन्हनि ते अमल थियणु खपे। कुझु कोन्हे, इनपुट्स ज़रात जूं एॾियूं महांगियूं थींदियूं पियूं वञनि। तव्हां ॾिसंदो त जेके नेचुरली उन जूं जेके प्रोडक्ट्स थींदियूं से महांगियूं थींदियूं, पर प्रोडक्ट्स जेके महांगियूं थियनि थियूं उन्हनि जो अघु, उन्हनि जो रेट या उन जो फ़ाइदो ज़मींदार खे, आबादगार खे कोन पियो मिले। आलमी मंडीअ में तेल जी क़ीमत वधण जे करे महांगाई थी आहे, आलमी मंडीअ खे तेल जे करे इल्ज़ाम ॾियनि पिया त उन जे करे थियो आहे। अमेरिका, यूरोप दुनिया में साईं उते त महांगाई कोन थी आहे, दुनिया में तेल ॿाहिरां ख़ुदि इंपोर्ट कनि पिया, पर उते महांगाई नथी थिए। हिन वटि इंपोर्ट करे आलमी मंडीअ ते इल्ज़ाम लॻाइनि पिया। उते तव्हां ॾिसो त तेल केतिरो महांगो थियो आहे, उन सां गॾो गॾु कंपेयर करियो तव्हां त महांगाई घणा परसेंटेज वधी आहे। साॻियूं जॻह ते तव्हां हिते ॾिसो, हिते ॾींहं भर ॾींहं जेको आहे सो पेट्रोल खे आसमान ते पुॼायो अथऊं। उन ते ॾिसो टैक्सिस पंहिंजा घणा आहिनि हिते, खोड़ सारा टैक्स आहिनि, केतिरा सारा नाले सां बि टैक्स लॻाइण जी प्लानिंग लॻी आहे। हर मक़सदु जेको तो कार्ड जे सो टैक्स जो प्रपोज़ल तो ॾेई छॾियो उन ते। इहो कोन पिया सोचीनि त असांजी पंहिंजी मुल्क जी प्रोडक्शन आहे, असीं उनखे सही यूटिलाइज़ करियूं, सही उन जी कंज़म्पशन असीं पंहिंजो हुते उन जी हिते प्रोडक्शन खे प्यूरीफाई करायूं। चङा प्लांट्स हुजणु खपनि, असीं पंहिंजो ई पेट्रोल इस्तेमालु करियूं, पंहिंजो ई डीज़ल इस्तेमालु करियूं। गैस जेको पाण वटि सिंध में सॼी पाकिस्तान में जेको प्रोड्यूस थिए थो उन जो 75-70% सिंध थो प्रोड्यूस करे। ऐं हाणे छा था चवनि था, हाणे सिंध में बि लोड शेडिंग शुरू थियण वारी अॻे में करे चुका आहे। इहो मिसाल रहियो आहे। ॻाल्हियूं पाण जाम सां हिते ई पंहिंजी ॻाल्हियूं जारी रखंदासीं। महांगाई ते जो सॼो मुक़दमो आहे, पर वक़्तु आहे हिन लाइ ब्रेक जो। नाज़रीन, अॼु असां महिमान मदद अली पाण क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे सिंध असेंबली जो, उन सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कबियूं महांगाई जे हवाले सां सिंध जे मुक़दमो में, पर शॉर्ट ब्रेक खां पोइ।